अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था त दरगाह हज़रत जमाल शाह जिलानी रहमतुल्लाह जो गादी नशीन ऐं सियासी अॻवान सैयद आसिफ अली शाह जिलानी प्रेस क्लब काज़ीअमद पहुतो। प्रेस क्लब काज़ीअमद जे सदर राणा अब्दुल गफ़ूर राजपूत ऐं संदसि टीम पारां सैयद आसिफ अली शाह जिलानी खे अजरकनि ऐं गुलनि जा हार पाराए संदसि सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते प्रेस क्लब काज़ीअमद जे जनरल सेक्रेटरी साहिल लाखो, सैयद आसिफ अली शाह जिलानी ऐं साणसि गॾायल महिमाननि हाफ़िज़ अब्दुर्रहमान मायोठो, जाम इसरा रोनड़ खे प्रेस क्लब काज़ीअमद पहुचण ते भलेकार कई। उन मौक़े ते सैयद आसिफ अली शाह प्रेस क्लब में पंहिंजे ख़िताब में चयो त पंहिंजे हक़ जे लाइ माण्हू खे ॻाल्हाइणु खपे। त आऊं जीअं फंक्शन लीग में रही करे आवाज़ु उतारियो आहे, हींअर बि असां पंहिंजी पार्टी वारनि खे जीअं ऐलान थींदो त इंशा ताला जलसे में ई मां कोशिशि कंदुसि त इहे शयूं भाई साहब जन खे या उहो उन्हनि जे क़यादत खे इहे शयूं नोटिस में आणियूं ऐं उन्हनि खे चऊं त भई महिरबानी करे माण्हुनि में जेकी बेचैनी आहे या जेके मामलात आहिनि उहे हल थियणु खपनि। इंशा मां इन प्लेटफॉर्म ते बि कोशिशि कंदुसि। मुंहिंजो पीपल्स पार्टी जॉइन करण जो ई मक़सदु इहो आहे त मां आवाम जी ख़िदमत कयां ऐं माण्हुनि जा जेके हींअर वीचारा हुया तकलीफ़ुनि में, त हाणे उहे तकलीफ़ुनि मां इंशा ताला निकिरंदा। असां उन शइ जी कोशिशि कंदासूं, माण्हुनि में वेंदासूं ऐं मां इहा कोशिशि कंदुसि त जलसे खां पोइ आशिक़ हुसैन ज़रदारी साहिब खे या किथे किथे अली हसन साहिब खे या जेकी असांजे ज़िले जी क़यादत हूंदी कोशिशि कंदासूं त उन्हनि इलाइक़नि में वठी वञूं जिते को स्कूल न आहे, जिते का शइ न आहे, का सहूलियत न आहे, को रोड न आहे। मां इहा कोशिशि कंदुसि वधि में वधि वर्कर माण्हू वर्कर थी कमु कंदासूं। इंशा ताला इहा उमेदु रखो त जिथे बि रहंदासूं सचाईअ सां रहंदासूं ऐं अवाम जे मुफ़ादत ख़ातिर जेको आहे सो असां उहा जेकी जंग आहे उहा जारी रखंदासूं। महिरबानी। नाज़रीन, वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद।